अस्सलाम वालेकुम। मैं मनसिरी मिठवर वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। जंहिंजो सिर्फ़ु नालो वॾो काम खसखस, जंहिंजो सिर्फ़ु नालो वॾो काम खसखस, ग़रीब मिसकीननि जी सार संभाव कोन डोले, छो न खणी छॾिजे उनखे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। मुंहिंजी केतिरी ज़रूरत आहे, मुंहिंजी केतिरी ज़रूरत आहे, इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो तोखे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। ए चवंदा ने तूं ज़रूरी आहीं हाणे, ए चवंदा ने तूं ज़रूरी आहीं हाणे, तूं मजबूरी आहीं ज़रूरत पूरी थी। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। उनखे मुंहिंजे हाल जे पुछण जी बि ज़रूरत कहिड़ी आहे, उनखे मुंहिंजे हाल जी पुछण जी बि ज़रूरत कहिड़ी आहे। सुठो हाल ई कोन्हे ख़बर आहे जंहिंखे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते। जिनखे ज़रूरत हुई पर क़दुरु कोन हो, जिनखे ज़रूरत हुई पर क़दुरु कोन हो, असां करे छॾियो उन्हनि माण्हुनि खे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे ऐं पसंदि त घणो आहियां सभिनी खे, पर सिर्फ़ु ज़रूरत पवण ते।